अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ आशिक हुसैन राजपर, अवां ॾिसी रहिया आहियो जियो राजपर टीवी। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुंध धरते तने हिक वरे ॿियो सहाफ़ी शहीद कयो वियो आहे। सहाफ़ी तफ़ील रंद जी शहादत बाबति अफ़सोसनाक ख़बर। असां संदसि ख़ानदान न्याणी ऐं उन जी माउ ऐं उन जा बचड़ा जंहिंजे साम्हूं सहाफ़ी तुफ़ैल रिंद खे शहीद कयो वियो। मासूम न्याणी खे दौरा पवंदे पवंदे अटैक अची वियो ऐं जेका फौत थी वई। सिंध में एॾी वॾी कारनामे बाद पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आंदी आहे। ॿिए तरफ़ तुफ़ैल रिंद जे क़ातिल सोशल मीडिया ते हिकु वीडियो छॾी आहे जंहिं में हू ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजी ख़ानदानी दुश्मनी आहे जंहिं सबबु मां तुफ़ैल रिंद खे क़त्ल कयो आहे। हुन चयो त मुंहिंजे पुट खे हिननि क़त्ल कयो हुयो जंहिं सबबु मूं पलांत कयो आहे। अॼु मां पंहिंजे पुट जो पांत करे वियो। मां एसपी खे इहा गुज़ारिश कंदुसि त कंहिं ग़रीब खे या ॿिए खे तंग न करे। मां मारियो आहे, सरेआम मारियो आहे। मुंहिंजो इन्हनि पुट ॿई भाउ जमील ऐं तुफ़ैल मुंहिंजो पुट 22 साल जो इन्हनि क़त्ल कयो। We bring you solemn news today as another journalistic voice has been silenced forever in Sindh. Tufail Rind, a dedicated journalist. And now for today's headlines. We are following breaking news from the capital where discussions are underway.